दोस्तों अॼु तव्हांजे साम्हूं मास्टर मंज़ूर जो एल्बम नंबर 5 आहे ऐं ही 1999 जो आख़िरी एल्बम आहे ऐं ही एल्बम तमामु बहितरीनु आहे। हिन में हिकिड़ो जेको गीत आहे न, उन गीत वॾो माण्हुनि खे मुतासिर कयो। एॾो दर्द भरियो आवाज़ मास्टर मंज़ूर जो ऐं ज़ुल्फ़कार मंगी जी बहितरीनु शाइरी। असां कंहिंखे यादि ई नाहियूं, असां ॾे ख़त केरु लिखंदो, वेही ॻणितियूं कयूं छो अजायूं। तमामु बहितरीनु अंदाज़ में मास्टर मंज़ूर ॻायो ऐं एतिरो मक़बूल थियो ऐं एतिरी शोहरत मिली इन गाने वसीले। काफ़ी अहिड़ा गीत हूंदा आहिनि एल्बमनि में जिन्हनि जे करे तमामु घणो फ़नकार टॉप ते हलियो वेंदो आहे ऐं उन फ़नकार जो पोइ नालो उन लिस्ट में हूंदो आहे त जीअं मिसाल उन इन्ही दौर में चमन अली मीराले, मास्टर मंज़ूर, जलाल जांडियो ऐं ॿिया कई फ़नकार, मंज़ूर सखीराणी, फौज़िया सूमरो इन दौर में तमामु घणा मशहूरु हुया ऐं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं ऐं ही आहिनि असल में मुख़्तसिर वीडियो। हिन में चंद ॻाल्हियूं पेश कंदासीं ऐं गीत ॿुधाईंदासीं, शाइरनि जा नाला ॿुधाईंदासीं ऐं हलूं था पहिरीं कमेंट्स ॾे। पहिरियों कमेंट्स आहे शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे ज़बरदस्त, वरी हेठां लिखियो आहे शाहबान सोलंकी अदा VIP सुपर हिट। उनखां पोइ अहिड़ो दोस्त लिखियो आहे जियो उस्ताद ज़बरदस्त, वॾी महिरबानी भाउ कुर्ब तव्हां दोस्तनि जा। उनखां पोइ सिराज अमन लाशारी लिखियो आहे वेरी नाइस वर्क, वॾी महिरबानी सिराज भाउ। उनखां पोइ वहीद लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर, वॾी महिरबानी वहीद भाउ। उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहे भाई सॉन्ग नंबर 6। अच्छा, वहीद अमन लिखियो आहे सुपर हिट टोटल सॉन्ग लिखियो आहे वहीद भाउ, वॾी महिरबानी कुर्ब। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे ऐं एल्बम जेको आहे 5 आहे ऐं एल्बम जो टाइटल जेको लिखियो आहे वाह जो सुहिणो हथु कयो थी, इहो वहीद हकड़े जो गीत आहे ऐं हलूं था हिन जे पहिरियों गीत आहे जेको वहीद हकड़े लिखियो आहे। उन गीत जा ॿोल आहिनि असांखे अञा आज़मायो न अथई। उनखां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे तूं ई त आहीं तूं। उनखां पोइ न्याज़ लाशारी जी शाइरी आहे अॼु त करार में आ। उनखां पोइ आहे वहीद हकड़े जी शाइरी आहे, गीत जा ॿोल लिखिया अथई मुंहिंजे अॻियां रोई रोई। उनखां पोइ आहे अली गुल, शाइर आहे अली गुल, उन जो गीत आहे माण्हुनि जे साम्हूं। उनखां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जो सुपर हिट गीत असां कंहिंखे यादि ई नाहियूं, असां ॾे ख़त केरु लिखंदो, ज़बरदस्त। उनखां पोइ आफ़ताब जो कलाम आहे, कलाम जा ॿोल लिखिया अथई वफ़ा में नथो ॼाणे। उनखां पोइ ज़ाहिद शाह जो गीत आहे पंहिंजा साथ छॾे न, या पंहिंजो साथ छॾे न ईअं हूंदो, पर हिन लिखियो आहे पंहिंजा साथ छॾे न। इहो गीत मुंहिंजो ॿुधल न आहे ऐं जंहिंजो ॿुधल आहे उहो सही कमेंट्स में मूंखे रिप्लाई ॾिए। उनखां पोइ आहे सिराज जखराणी जो गीत आहे, हे शायदि बलोची गीत आहे, मूंखे सम्झ में नथो अचे, हालांकि फ़ोटू एतिरो साफ़ न आहे। जंहिंखे बि अचे थो उहो कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाए मूंखे। उनखां पोइ आख़िरी गीत आहे वहीद हकड़े जो वाह जो सुहिणो हथु कयो अथई। एल्बम कंप्लीट थी चुको, उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। पसंदि ईअं आहे त हाणे मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं दोस्तो कुझु वीडियो अॻिते हले त पोइ लाइक कंदा कयो। चवण जो इहो आहे त वीडियो स्टार्ट कयो था माना 15 खां 20 सेकंड खां पोइ लाइक कंदा कयो वीडियो खे, इहो अर्ज़ु आहे तव्हां ते।